मदद कयो, अचो मदद कयो, उठो मदद कयो, अचो मदद कयो। देश जाए भाइरो वेहण जो न वक़्तु साहिल कुमार, पारस कुमार, अभीब कुमार, स्वरूप कुमार, संदेश कुमार ऐं ॿियनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण ते इलाइक़े जे बरसात मुतासिन जी वावर जो सिलसिलो जारी आहे। हुननि जो वधीक चवणो त कंदकोट, कराची, यूके, USA, पोलैंड ऐं ॿियनि शहरनि ऐं मुल्कनि खां दोस्त असांखे बरसात मुतासिरनि लाइ डोनेट करनि था। असीं इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि, ॻोठ ॾियाणी, ॻोठ मीर पगन खान बिजाणी, ॻोठ मोरखान बंगलाणी, ॻोठ शामिर पवड़ ऐं बेगारी वारे इलाइक़े ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बरसात मुतासिरनि में राशन तक़सीम करे चुका आहियूं। हुननि जो वधीक छा चवणु आहे अचो त ॿुधूं था। में घटि 30 खां 40 ॼणा आहिनि ऐं जेके असांजा कुझु दोस्त रहंदा आहिनि, कराची रहंदा आहिनि, कंदकोट, गोसपुर ऐं कुझु अमेरिका, कुझु UK, जंहिं असां सां मदद कई आहे डोनेशन जी ग़रीबनि लाइ जेके बरसाति मुतासिर आहिनि। उन्हनि जे लाइ असांखे डोनेशन ॾिनी आहे ऐं असां घटि में घटि 7 खां 8 ॻोठ असां पंहिंजो इहो राशन बैग्स जेके आहिनि असां उते पहुचाए रहिया आहियूं। हीअ टीम असां सां सॼी गॾु आहे। इन में पंहिंजो ॾियाणी, उन खां बाद बगन खान जो ॻोठ ऐं जेको बेगारी जो बंदि आहे ऐं पवड़नि जो ॻोठ ऐं पंहिंजो मोर खान बंगलाणी जो ॻोठ ऐं ॿिया कुझु शहर में जेके ग़रीब आहिनि, जेके पंहिंजो धंधे खां बेहाल आहिनि, जंहिंखे मज़ूर आहिनि, उन्हनि खे पंहिंजो नाए खाइण लाइ उन्हनि खे असां पंहिंजो राशन इहो डिस्ट्रीब्यूट कयूं था ऐं अॻिते बि फर्दर असां ॿिया बि ॻोठ विज़िट कंदासीं। घटि में घटि हिन महिल ताईं असां 120 बैग्स असां डिस्ट्रीब्यूट करे रहिया आहियूं ऐं अॻिते असांजो मुसलसल इहो कमु जारी रहे थो पियो। जीअं डोनेशन ईंदी वेंदी तीअं असां पंहिंजो डिस्ट्रीब्यूशन खे वधाईंदा वेंदासीं। वतन मथां इम्तिहान सख़्तु देश जाए भाइरो वेहण जो न वक़्तु अॼु पंहिंजे वतन मथां इम्तिहान सख़्तु जिन जा घर बुॾी विया, दर बदल जेकी थिया, रोई से सॾनि पिया, रहूं से तकिन पिया। उठो मदद कयो, अचो मदद कयो।